नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे शिकारपुर खां ख़बर ॾींदा हलूं त ईद खां 2 ॾींहं अॻु न्यू फौजधारे जी हद ॻोठ सारंग खान शहर जे रवासिन खां धाड़ेलनि पारां मोटरसाइकिल फुर करण जी नाकाम कोशिश। धाड़ेलनि ऐं भाॻियुनि विच में हाथापाई गोलियूं लॻण सबबि 4 ॼणा भाॻिया शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि। 2 धाड़ेलनि गुलाब शाह ऐं शरीफ़ लोहर खे गिरफ़्तार कया विया आहिनि। ज़ख़्मियुनि ऐं भाॻियुनि में 2 खे शिकारपुर खां सखर रेफर कयो वियो। वारसनि जो चवणु आहे त पुलिस धाड़ेलनि जी पट भराई करे रही आहे। अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे फ़कीर इलाही बख़्श शहर ऐं सारंग खान शहर ॿुधायो आहे त हिकु जवाबदार जाइ वारदात ते गिरफ़्तार थियो। उन खां फुर थियल मोटरसाइकिल बरामद थी आहे ऐं ॿिए जवाबदार खां फुर थियल मोबाइल फ़ोन बरामद थी आहे। पोइ बि जवाबदारनि जे अॻियां पुलिस छो बेवस बणियल आहे? अलाए छो पुलिस अॻो निंड में सुतल आहे? तदारक न थियो त हीउ फुर वाक़ियो कबालाई तकरार में न मुनक़द थी वञे। ॻोठाण चीफ जस्टिस पाकिस्तान, वज़ीर आज़म पाकिस्तान, वज़ीर आला सिंध, IG सिंध, SSP शिकारपुर खां घुर कई त असां मज़लूमनि सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।